नाज़िन लाड़काने जे गवर्नमेंट बेगम नुसरत भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज में जश्न आज़ादी के सिलसिले में शानदार तकरीब कोठाई वई, जंहिंमें लाड़काने जे मेयर एडवोकेट अनवर अली लोहर ख़ास मेहमान तौर शिरकत कई। तफ़सील रशीद समू जी रिपोर्ट में। लाड़काने जे गवर्नमेंट बेगम नुसरत भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज में जश्न आज़ादी के सिलसिले में तकरीब कोठाई वई, जंहिंमें मेहमान ख़ास मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लोहर, एजाज़ी मेहमान एडिशनल डायरेक्टर रीजनल कॉलेजेस लाड़कानो एजाज अली जमाली, डिप्टी डायरेक्टर रीजनल कॉलेजेस लाड़कानो प्रिंसिपल समीना नाज अबड़ो, डॉक्टर दयाली गुल, प्रोफेसर सीमा भट्टी समेत कॉलेज जी शागिर्दाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब की शुरुआत में क़ौमी तरानो पेश किया वियो। बाद में कॉलेज के शागिर्दाणियुनि पाकिस्तान के आज़ादी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते पंहिंजे जोशीले अंदाज़ में तकरीरूं करे मुल्क के आज़ादी लाइ जिदोजहद कंदड़ कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, अल्लामा इक़बाल समेत ॿियनि अॻवाननि जी ज़िंदगीअ ते रोशनी विझी टेबलो ऐं मिली नगमा पेश कया। उन मौक़े ते प्रिंसिपल समीना नाज अबड़ो ऐं ॿियनि आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु असांजी नौजवान नस्ल खे इहो अहसासु ॾियारणु आहे त हीअ आज़ादी असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि क़ुर्बानियुनि सां हासिलु कई ऐं आज़ादु मुल्क हासिलु करण खां पोइ स्पेशली अॼु जे प्रोग्राम जो जेको मैसेज हुयो उहो इहो हुयो त इहा आज़ादी त असांखे मिली वई, पर उन आज़ादीअ खे बरक़रार कीअं रखिणो आहे, पूरी दुनिया में घाट ऊंचो करे कीअं हलणो आहे। हीअ जेका नौजवान नस्ल आहे असांजो, इन्हनि खे अवेयरनेस हितां ई मिलंदी। इन्हनि खे धरतीअ सां जुड़ण ऐं हुबल वतनीअ जो अहसासु ॾियारण जे लाइ हिन क़िस्म जा प्रोग्राम थियणु तमामु लाज़मी आहिनि। नंढड़नि मासूम ॿारनि पंहिंजे टेबलो में, पंहिंजे तकीरुनि में, पंहिंजे गीतनि में इन ॻाल्हि जो वजह कयो आहे, पाकिस्तान सां मोहबत जो इज़हार कयो आहे। मां सम्झां थी त असांजे नए नस्ल खे शऊर आहे, ॾात आहे, सिर्फ़ु उन्हनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणो पवंदो। मां त इहो चवंदमि त उन्हनि ॿारनि खे तव्हां पंहिंजी धरतीअ सां रोशनास करायो, उन्हनि माॻनि मक़ामनि ते वठी वञो। आज़ादी मतिलबु कि हिकिड़ी वॾी क़ीमत आहे हुनजी, बिकॉज़ हर इंसानु आज़ादु न आहे। अगरि असां हिते ॾिसूं त फ़लस्तीन आहे, ईरान आहे, उन्हनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ शयुनि जो आहे, पर असांजो पाकिस्तान पहिरों उहो मुस्लिम मतिलबु हिकिड़े मज़हब जे बिहाफ ते हिकिड़ो आज़ादु थींदड़ मुल्क आहे, जेको हिकिड़ो न्यूक्लियर स्टेट हिकिड़ो मुल्क आहे। त अञा असांखे छा खपे? बसि असां पंहिंजी तालीम खे जेतिरो थी सघूं त वधि खां वधि असां पंहिंजी उन में लॻा रहूं ऐं पंहिंजे मुल्क जो नालो। कैमरामैन